कंडियारो सखर जे सहाफ़ी ज़ुल्फ़कार सोलंकी ते कंडियारो टूल प्लाज़ा जे अमले पारां बदतमीज़ी करण लेडीज़ ते मुबैना तशद्दुद कयो वियो। मुबैना तशद्दुद सबबि कार ड्राइवर इरफान अमरानी मैडम खुर्शीदा सोलंकी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी कंडियारो थाणे ते पहुता जिते सहाफ़ी ज़ुल्फ़कार सोलंकी जे फ़रियाद ते रिपोर्ट दाख़िल कई वई। होॾां ज़ुल्फ़कार सोलंकी जो चवणु हो त सखर खां कराची तरफ़ वञी रहिया हुआसीं त कंडियारो टूल प्लाज़ा जे अमले मथां सख़्त तशद्दुद कयो। अमले असांजे लेडीज़ खुर्शीदा सोलंकी ते सख़्त तशद्दुद करे बदइख़लाक़ी कई। तशद्दुद सबबि संदसि सस जी चेल्हि जी हॾी भॼी पई। असां अहिड़ी दांह कंडियारो थाणे ते खणी पहुतासीं त पुलिस मेडिकल लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो। टूल प्लाज़ा जे अमले गुंडागर्दी कई आहे, वस वारा नोटिस वठी इंसाफ़ ॾियारनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।